सिंध इरिगेशन ट्रेड यूनियन्स फेडरेशन जे सॾ ते नवाब शाह इरिगेशन ऑफिस खां समय पूरियतन एहतजाजी मुज़ाहिरो कयो, जेको नवाब शाह प्रेस क्लब ते पहुतो, जिते अॻवाननि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असां गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां फोती कोटा, सन कोटा ऐं एलबीडी जे 2600 कचनि मुलाज़िमनि खे पको करण लाइ एहतजाज करे रहिया आहियूं। असांजो मसइला आहिनि, जीअं टाइम स्केल आहे, फोती कोटा आहे, सन कोटा आहे, एलबीडी जा जेके 2600 मुलाज़िमनि जंहिंमें नवाब शाह, बदीन, सांगड़ ऐं ॿिया ज़िला आहिनि, उहे मसइला न थिया त असांजो सुभाणे जी तारीख़ में सखर में हिज़्ब इख़्तिलाफ़ जे अॻवान खुर्शीद शाह जे अॻियां घर जे अॻियां धरणो आहे। असांजो मुतालबो इहो आहे त सन कोटा, टाइम स्केल ऐं फोती कोटा ऐं ॿियो त जेको आहे सो एलबीडी जा माण्हू पका कनि। असांजो मसइलो आहे टाइम स्केल, सन कोटा, फोटी कोटा ऐं 2600 मुलाज़िम कचा आहिनि जेके, उहे असां पका कया आहिनि। मां बिलाल भुट्टो ज़रदारी साहिब खे अपील कंदुसि, असां ज़िले जा वोटर आहियूं, नवाब शाह ज़िले जा वोटर आहियूं, महिरबानी करे असांजा जाइज़ ऐं जेन्युइन मसइला आहिनि उहे मसइला हल कया वञनि। असांजा पहिरियां इरिगेशन जा मसइला आहिनि, जीअं त सन कोटा आहे, डिसीस कोटा आहे, टाइम स्केल आहे ऐं पूरी सिंध जा, न मां चवां नवाब शाह जा 2700 कुझु मुलाज़िम असां पूरे सिंध में आहिनि, जंहिंमें 697 नवाब शाह जा आहिनि, 800 खनि सां गॾु जा आहिनि, बदीन जा आहिनि, उहे पका कया वञनि। ऑल सिंध इरिगेशन वर्कर यूनियन जे अॻवाननि जो चवणु आहे त असां केतिरनि ई सालनि खां पंहिंजे मुतालबनि जी मंता लाइ सरापा एहतजाज बणियल आहियूं, पर सिंध हुकूमत असांजे लाइ को बि तहरीक नथी वठे। कैमरा में रफ़ाकत वारे सां गॾु ज़ुल्फ़कार ख़ासकेली, सिंध टीवी न्यूज़, नवाब शाह।